नाज़रीन, साधुके में पीटीआई जी लॉन्ग मार्च दौरान खानगी टीवी के साफ़ इमरान खान के कंटेनर हेठां अची फौत थी वई आहे। जॾहिं त साधुकी में साफ़ी औरत के हादसे में फौत थियण बाद इमरान खान कंटेनर तां हेठि अची लही आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं साधुकी खां, जिते पीटीआई जी लॉन्ग मार्च दौरान खानगी टीवी चैनल के साफ़ इमरान खान की कंटेनर हेठां अची फौत थी वई आहे। जॾहिं त साधुकी में साफ़ी औरत के हादसे में फौत थियण बाद इमरान खान कंटेनर तां लही हेठि आयो आहे। जॾहिं त दुआ आहे त अल्लाह ताला औरत रिपोर्टर के वारसन के सब्र दे। औरत रिपोर्टर के फौत थियण ते अॼोको लॉन्ग मार्च खत्म करूं था, इमरान खान जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं नाज़रीन, इमरान खान चयो आहे त साधुकी में सुभाणे कामुनकी मां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं इन वक़्तु नाज़रीन साधुकी खां, जिते पीटीआई जी लॉन्ग मार्च दौरान खानगी टीवी के साफ़ इमरान खान जी कंटेनर हेठां अची फौत थी वई आहे। साफ़ी औरत के हादसे में फौत थियण बाद इमरान खान कंटेनर तां हेठि लही आयो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला औरत रिपोर्टर के वारसन के सब्र दे। औरत रिपोर्टर के फौत थियण ते अॼोको लॉन्ग मार्च खत्म करूं था। इमरान खान चयो आहे त साधुकी में सुभाणे कामुनकी मां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू कंदासीं।